अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल ता ॾिसी रहा हो न्यू मेरान न्यूज़। रुकयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कयूं पिया रतो देरो में रिपोर्ट एहसान बोसार जी। रतो देरो जे बॉयज़ हाई स्कूल में क़ाइम बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे मुस्तहिक़ औरतुनि लाइ आयल किस्मा सेंटर ते मौजूद एजेंटनि ऐं डिवाइस माफ़िया तरफ़ां कटौती बंदि न थी सघी। एजेंट सरेआम विच औरतुनि में भी कार्ड डिवाइस माफ़िया खे ॾियण लॻा। ग़रीब मुस्तहिक़ औरतुनि खे ॿिन्ही हथनि सां लूटण लॻा। सेंटर ते एजेंट ऐं डिवाइस माफ़िया जी मिली भगत सां हर कार्ड ते 1000 खां 1500 रुपया नाजाइज़ी कटौती कई पई वञे। इंतज़ामिया घोड़ निंड सुतल। सेंटर ते मौजूद मुस्तहिक़ औरतुनि जो चवणु हो त सॼो ॾींहुं असांखे निटण उस में बिहारे असांखे ज़लील ऐं ख़्वार कयो पियो वञे। डिवाइस माफ़िया सेंटर ते मौजूद एजेंटनि खां 5-5 ऐं 10-10 कार्ड वठी उन्हनि औरतुनि खे घुराए पैसा ॾिना पिया वञनि। वधीक सेंटर ते मुस्तहिक़ औरतुनि जो इहो बि चवणु हो त इते मौजूद एजेंट असां खां 1000 रुपया कार्ड ते रिश्वत जी घुर करे रहिया आहिनि। हिननि एसी रतोदेरो ऐं DC लाड़काणो खां मुतालबो कयो त सेंटर ते सरेआम हलंदड़ रिश्वत बंदि कराए डिवाइस माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं असांजी आयल क़िस्त जा पूरा पैसा ॾिना वञनि। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेरान न्यूज़।